अस्सलाम वालेकुम दोस्तों, असां तव्हांजे लाइ सदाबहार कलाम खणी आया आहियूं उस्ताद जलाल चांदी साहब जा। दोस्तों हिन कलाम जा बोल आहिनि वर मुंहिंजी दिलि वारा। दोस्तों हिन कलाम जो शाइर आहे मेहर फ़कीर। दोस्तों हिन महफ़िल में तावन कयो आहे असांजे प्यारे पीरी भाउ दोस्त दिल अज़ीज़ दोस्त साईं दीदार रिंद साहब ओस्ट मोहम्मद बलूचिस्तान खां। दोस्तों मां उम्मीद थो कयां त हीउ कलाम तव्हांखे तमामु घणा पसंदि ईंदा। अगरि हीउ कलाम तव्हांखे पसंदि अचनि त असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो, वीडियो खे लाइक कजो ऐं कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो ऐं दोस्तनि खे शेयर कजो। महिरबानी दोस्तों, हीउ कलाम ॿुधूं था। राम लब सोने जे जब वेखो राम लब सोने दे राम लब जब सोने दे लब सोने दे जब वेखो पूला धूल पिया सिर लब मिया ही लबू ते मेरा लब लगे एड़ा रब करे त सबब मिया भटे इश्क दे मरीद दा भटे इश्क दे भटे इश्क दे मरीज दा तहकीक नहीं ब्या तब में रहा गब गब दे विच नसीर शल रब बिले इन शब में इन कलाम जी फरमाशा सऊदी अरब खां यार मोहम्मद तोहू गुलाम सरवर भट्टी मजनू गोलो मोरे का लग कांधड़ा कॉलोनी का ओस्मान सोहू सूमर भंगर समो सोहू वर मुझे दिल वारा वर मुझे दिल वारा तो बिल दे बर गया सारा तो दिल थारी दे बर गया सारा वर मुझे दिल वारा वर मुझे दिल वारा तो बिल थारी दे सारा तो दिल थारी दे सारा बुध दूर रहन वारा
जग दर्दे वरुगा सारा तो दिल थारी जग दर्दे वरुगा सारा तुझे फोटू अखे हर हर तुझे फोटू अखे हर हर तुझे फोटू अखे हर हर दिन मथे डोरा पा परती न कुछो दिल पर दिन मथे डोरा पा परती न कुछो दिल पर वर मुझे दिल वारा वर मुझे दिल वारा तो बिल सारी जग दर्दे वरुगा सारा तो बिल सारी जग दर्दे वरुगा सारा विश्वू जायती जानी विश्वू जायती जानी रखी हमेशा दे मुँह तो हिक हिक निशानी रखी हमेशा दे मुँह तो हिक निशानी वर मुझे दिल वारा वर मुझे दिल वारा तो बिन सारी जग दर्दे वरुगा सारा तो बिन सारी दर्दे वरुगा सारा हो मैं हर हाँ बुझे हो मैं हर हाँ बुझे एक बल्ब छोड़े जो मुख का चौकी न पुजे एक पलब छोड़े जो मुख का चौकी न पुजे वर मुझे दिल वारा वर मुझे दिल वारा तो बिन सारी जग दर्दे वरुगा सारा तो बिन सारी दर्दे वरुगा सारा दोस्तों मां उम्मीद थो कयां त ही कलाम तव्हांखे तमामु घणा पसंदि आया हूंदा। अगरि ही कलाम पसंदि अचनि त असांखे पंहिंजी राय खां आगाह कंदा, असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा ऐं पंहिंजे भाउ नेक मोहम्मद सिंधी म्यूज़िक स्टेशन खे इजाज़त ॾींदा। ज़िंदगी रही त इंशाअल्लाह ताला अॻी वीडियो में गॾु